रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक हुकूमत मके में घर में ब्यो पंध में साथ में जाना एक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक हाजिर बारे अमानत में ब्यो झोल में जानिब किस्मत में हिजरत वारी रात मुस्तफा साईं जन पांजे बिस्तरे रहमत वारे में सैयदना अली उल मुर्तजा के सदाए अमानतू समझाए सुमण जो हुक्म फरमायो पांजे बिस्तरे रिवायत में तो हजरत अली उल मुर्तजा साईं फरमाए तो मुस्तफा मुके पांजी साई चादर इनायत फरमाई ए हुक्म फरमायो त अज बिस्तरे में तू सुम मां अल्लाह जो हुक्म सां निकरी तो वने अली उल मुर्तजा सुम्यो ता त को दुश्मन को लियो पाए दे से त समझे त मोहम्मद करीम सुम्यो पियो हालांकि मुस्तफा ना अली उल मुर्तजा अमानत समझाए करे अली उल मुर्तजा फरमाए तो त एड़ो सुकून ए आराम मुके जिंदगी में अगी में नसीब न थियो जो कोने रात मुस्तफा जे रहमत वाले बिस्तरे होरे अबू बकर सिद्दीक तो चे त मां मुस्तफा सां गरजी करे सिधो गारे सौर ते सफाई गार जी करे पलथ मारे वेठो साईं जन के अर्ज कम त या रसूल अल्लाह अची आराम फरमायो मुस्तफा मुझे झोल में सिर मुबारक रखी करे सुमी पया आराम थी पयो एड़ो मुखे मौके अग में कदे न मिलियो हो मुस्तफा जे दीदार जो चेहरे अनवर जे ज़ियारत दीदार जो जो उन्हें रात मां अबू बकर के मुस्तफा जे चेहरे अनवर जे दीदार करण जो मौको नसीब थियो हू तो चे त रहमत वारे बिस्तरे में एड़ो मुखे अग में आराम न थियो जो को उन्हें रात हेरे अबू बकर तो चे त माके एड़ो दीदार जो मौके अग में न मिलियो जो को उन्हें शायर इस्लाम ये गाल कही त आशिक ये होया किन चयो आ त अबू बकर बो नांग बेहो मागे बे माके बुधायम त अबू बकर के अबू बकर समझी त हे अबू बकर पो चक हणे इयो नबी जो आशिक न थी सके बहरहाल इहो हिकिड़ो ईअं अफ़वाही ॻाल्हियूं हलनि किन बुज़ुर्गान दीन बि इहे वाक़िया बयान कया आहिनि इश्क प्यार मोहब्बत मुस्तफ़ा सां जानवरनि जो सभिनी पखियुनि परंदनि जो जानवरनि जो वणनि टिणनि जो सभिनी जो पर अबू बकर खे अबू बकर सम्झी चकु पाईंदड़ मुस्तफ़ा जो आशिक़ अल्लाह खां दुआ ताला ताला सम्झ था फरमाए बहरहाल शायर इस्लाम जो हे ॿ आशिक़ सैयदना अली मुर्तज़ा छा चई हिकु हाज़िर बारे अमानत में हिक हाजिर बारे अमानत में ब्यो झोल में जानिब किस्मत में अल्लाह जे आला इनायत में तामील में शामिल शुक्राना अल्लाह जे आला इनायत में तामील में शामिल शुक्राना हिक हुकूमत मके में घर में ब्यो पंध में साथ में जाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना हिक मुहिब जे हंध में रहमत में हिक मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में हिक मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में सिर पेश बिनी जा हुजूर अग्या सच्चायूं सलामत नजराना सिर पेश बिनी जा हुजूर अग्या सच्चायूं सलामत नजराना हिक हुकूमत मके में घर में ब्यो पंध में साथ में जाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर ऐं आशिक परवाना सिद्दीक सिद्दीक इते सुमोहंध में तू सिद्दीक इते सुमोहंध में तू
ऐं अली हल मूसा पंध में तू सिद्दीक़ ते सुमहंध में तू ऐं अली हल मूसा पंध में तू जे उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना जे उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना सिद्दीक़ तॾहिं सिद्दीक़ बणियो सिद्दीक़ तॾहिं त सभिनि खे वणियो सिद्दीक़ तॾहिं सिद्दीक़ बणियो सिद्दीक़ तॾहिं त सभिनि खे वणियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं जन अची विया आहिनि उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मीर मोहम्मद साहिब मुद्दज़िल हाली अल्लाह ताला इन्हनि जो उम्र में इल्म में हिल्म में बरकत अता फरमाए बस मुख्तसर अबू बकर सिद्दीक़ रवायत जे अंदर अचे थो त हिकिड़े दफ़े मुस्तफ़ा जे महफ़िल में साहबा ॿिया बि हुया क़ीमती ॻाल्हि थो कयां जे तवजो तव्हांजो आहे ॻाल्हि वज़नायती ऐं क़ीमत तवजो आहे मुस्तफ़ा जे महफ़िल में अबू बकर सिद्दीक़ ॿिया साहबा मौजूद ये गालन तो गाल अबू बकर सिद्दीक़ तो चई या रसूल अल्लाह अबू अमा तहां ता कुर्बान वनी साईं अजब इन गाल जो आ त मां नंढड़े खां वठी ता जो नबूवत वारो मसलो तो थियो मुजी उम्र मुबारक कई तने से 38 साल हजरत अबू बकर सिद्दीक़ जी उम्र मुबारक जने मुस्तफा नबूवत जो ऐलान कयो कमो बेश 38 सालन ते से मां नंढड़े खां वठी करे के बुत जो सजदो न कयो अबू बकर सिद्दीक़ नबी से के तो से साहबा जे मौजूद गयो ऐं बी चई से अजीब गाल या त हिकड़े दफे बाबो से मुखे बुतखाने में वठी आंगुर ॾेई करे मूंखे वठी हलियो मूंखे सम्झा मां वयमि अंदर बाबे मूंखे ॾसियो हे तुंहिंजा इलाह हे नंढो हे वॾो सभु उहो ॾसी चई त हाणे तूं इन्हनि जी पूजा पाठ कर त मां थोरो ॿाहिरि थो थी बीहां चई मतां पुटु आहे मतां अबे खे साम्हूं सम्झी करे इबादत जो कुझु रुखनो थिएसि अबो ॿाहिरि से इन ख़्याल सां निकिरी वियो मां बुतनि ॾे निहारियो जेको वॾो बुत हो साईं उन ॾाढो हीअं हथु झलियुमि त मूंखे मानीअ जी ज़रूरत आहे मूंखे महिरबानी करे खाराए उन्हें बुत मुखे जवाब न ॾिनई ॿीहर चयोमांसि जवाब न ॾिनई साईं वरी पोइ मां ॿियो सुवाल कयोमांसि त मूंखे नवनि कपिड़नि जी ज़रूरत आहे पुराणा नवां कपिड़ा पारा इलाह तूं ॿीहर चयोमांसि जवाब न मिलियो पोइ मां हेॾे निहारे ॾिठुमि त हिकिड़ो पत्थर पियो कि ईअं बि रवाज में अचे थो नंढो पत्थर जो वो खणी करे चयोमांसि हाणे भला हणाए थो पाण खे बचा अबे ॾे निहारियुमि त अबो ॿाहिरि आहे साईं जवाब न ॾिनई बसि पोइ मां भर करे हयो मां जो तो मुंह भर अचे किरियो खड़को थियो अबो भॼी आयो अबो जो अंदर आयो ॾिठे बुत जी हालत हीअ त मूंखे मूंते कावड़ियो पुछई त छा चयोमां बाबा इहो थी जेको ॾिसे ई हणी छॾियो पयो थी अबो ॾाढो कावड़ में तकड़ में मूंखे घेले वियो त मतां केरु ॿियो ॾिसे त इलाहनि जी हेॾी बेहुरमती न कई आहे तकड़ में वञी करे अम्मा साइण खे ॿ टे दड़कार नहीं त हिन असांजे बच्चे हेॾी ज़्यादती कई आहे इलाहनि सां इलाह धक हुयो मुंह भर वञी किरियो आहे हेठि किरियो आहे उते पियो आहे मतां उहे माण्हू मूंखे ॾिसनि तंहिंजे करे खणी आयो तकड़ में हेॾे वठी आयो बहरहाल अबे मुखे धड़का ॾिना अम्मा खे अम्मा चयसि त हिन बच्चे खे धड़का न ॾींदो हिन मुंहिंजे बच्चे खे धड़का न ॾींदो कर हे अहिड़ो बच्चो थी जॾहिं मुंहिंजे पेट में हूंदो तॾहिं मूंखे ग़ैबी आवाज़ ईंदा अल्लाह साईं जे तरफ़ां मूंखे आवाज़ ईंदा अबो तीअं कावड़ में पोइ बहरहाल अबो छॾे करे वियो हलियो मां इहा ॻाल्हि थोरी ज़हन ते रखी अकेलाइप में थियासीं त मां अम्मा साइण खे चयो त अम्मा साइण कीअं तोसां आला ॻाल्हाईंदो ग़ैबी आवाज़ कीअं तोखे ॾींदो वो अम्मा साइण मूंखे सही ॾसियो हाणे अबू बकर सिद्दीक़ महफ़िल में मुस्तफ़ा खे तो इहो हवालो ॿुधायो सही अम्मा मूंखे ॾसियो त पुट जॾहिं तूं मुंहिंजे पेट में तॾहिं मूंखे आवाज़ ॿुधण में ईंदा हा आवाज़ ईंदा हा त या अमतल्लाह अला तहक़ीक़ या अमतल्लाह अला तहक़ीक़ अबशरी बिल वलदिल अतीक़ इस्मुहु फिस समाई सिद्दीक़ बिमुहम्मदिन साहिबुन व रफ़ीक़ के मूंखे अम्मा ॿुधायो ई आवाज़ ईंदा त ए अल्लाह जी बानी तोखे मुबारक हो जे पुट अतीक जी जहन्नम जे बाहि को आजाद पुट जी हुजे जेको अतीक उन जी चेंदो उन जो नालो आसमानन में सिद्दीक हुंदो वो जमीन ते मोहम्मद करीम जो साहिब ऐं रफीक पो जडे अबू बकर सिद्दीक या गाल कई तो मथो जिब्रील अमीन नाज़िल थियो जिब्रील अचे मुस्तफा के अर्ज कयो त या रसूल अल्लाह अबू बकर जी गाल चयो तो यो सच थो इहो अबू बकर चे सिद्दीक तॾहिं सिद्दीक बणियो
सिद्दीक़ तॾहिं त सभिनी खे वणियो हैदर बि सॼो वियो शेर ख़ुदा हैदर बि सॼो वियो शेर ख़ुदा एज़ाज़ ॿिन्ही जा जुदा गाना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिकु राति सगोरी हिजरत जी दिलबर ऐं ॿ आशिक़ परवाना सिद्दीक़ खे पेर में लातई लिब हैदर खे अखियुनि में पातई लिब सिद्दीक़ खे पेर में लातई लिब हैदर खे अखियुनि में पातई लिब एहसान अजीब मुहम्मद जा तस्लीम रफ़ीक़ खे याराना एहसान अजीब मुहम्मद जा तस्लीम रफ़ीक़ खे याराना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिकु राति सगोरी हिजरत जी दिलबर ऐं ॿ आशिक़ परवाना वाह वाह